मरी वेंदसि पर ॿिए कंहिंजी कॾहिं न थींदसि। मुंहिंजी मोकिलाणी अथई। तुझी न थियसि त कंहिंजी बि न थींदसि। फहमीदा खे त गुलशेर पसंदि ईंदी, पोइ इहो जोड़ कीअं ठहंदो? पर इहो मुमकिन न आहे जेको तूं चई रहियो आहीं। सुठो थियो त छोकिरो पाण गुम थी वियो। इन छोकिरे जो अचानक गुम थियण वारो अंदाज़ मूंखे परेशान करे थो। अवां बि अम्मी जी ॻाल्हियुनि में अची विया। जेको दिल जी ॻाल्हि करे उनखे पढ़ण ऐं ॿुधणु घुरिजे। पोइ ईअं ई अची मुशाइरनि में पहुतासीं त उहे केरु आहिनि जे अव्हां खे एॾो दर्द ॾिनो आहे। मां उन शख़्स जे इन दर्द में रहणु चाहियां थो, छो त हाणे इन ई दर्द में मूंखे सुरूर ऐं सवाद मिलंदो आहे। तूं हाणे नंढड़ी नाहे रही, न्याणियूं पराई अमानत हूंदियूं आहिनि। हिकु न हिकु ॾींहुं त अबाणो घर छॾे वञिणो पवंदो आहे न। पोइ यादि ईंदी आहे अबाणनि जी, जॾहिं कोई अंगल सहण वारो कोन हूंदो आहे। ऐं हींअर कॉलेज पियो वञो। कॉलेज? हा, मां हिकु प्राइवेट कॉलेज में पढ़ाईंदो आहियां, तॾहिं त ही ग़रीब शाइर जीए पियो। वाओ, अव्हां टीचर बि आहियो? हिकु छोकिरी आहे जेका मुंहिंजी शाइरी जी फैन आहे, बसि उहा खणी वेंदी आहे। हाँ, खणी वेंदी आहे? किथे प्यारा? यार तूं त हमेशह मुंहिंजी ॻाल्हियुनि खे ग़लति सम्झंदो आहे। मूं तव्हांखे इन करे फोन कयो आहे जो अॼु छो न समुंड जी सूंहं जो नज़ारो वठिजे। ओह, अव्हां त मुंहिंजे दिल जी ॻाल्हि करे वरिती। ख़ासि वाक़ियो जेको अॼु ॾींहं ताईं न विसारे सघिया हुजो। कंहिं शख़्स जे विछड़ी वञण वारो वाक़ियो ऐं मंज़र मां तव्हांखे न ॿुधाए सघियो आहे। इहो मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो वाक़ियो आहे। सारंग यार, छोकिरी जो त हवालु ॾे न जेका तुंहिंजी परिस्तार आहे। हा यार, मिलंदी आहे। ख़बर अथई, ॾाढी सेफ्ती ऐं सुहिणी छोकिरी अथई, समझदार बि आहे, बिल्कुलु फहमीदा वांगुरु। फहमीदा वांगुरु? यार रशीदा, तूं हमेशह उल्टो ई छो सोचींदो आहे? हूअ तबियतन फहमीदा वांगी आहे, फहमीदा न आहे। ओके यार, आख़िर वो तोसां मिले छो थी? घणो मिलण में इंसान जा शक शुबा वधाए थो यार। छोकिरी तोसां प्यार त नथी करे? अड़े न यार, अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे का। हूअ सिर्फ़ु मुंहिंजी शाइरी जी परिस्तार आहे, मुंहिंजी न। न ठीकु आहे, मूंखे कुझु गड़बड़ लॻे थी। बहरहाल मूंखे क्लास वठिणो आहे, पोइ वरी मिलूं था। अरे हा यार, 12 वॻे मुंहिंजी बि क्लास आहे। ठीकु आहे। हेलो, गुड मॉर्निंग। मूंखे रात भी निंड न आई आहे। निंड न आई? पर छो? तव्हांजी तबियत ठीकु आहे न? ख़बर नाहे, सिर्फ़ अव्हां जो सोचूं आहिनि। अव्हां जे सिक में सुम्हणु हराम थी वियो आहे। मूंखे ख़बर नाहे, शायदि मां पंहिंजो पाण खे अव्हां खां परे सम्झां थी। मूंखे कुझु करणु घुरिजे। मूंखे ख़बर न आहे त तूं छा चवंदी।
जे करे तोखे मूंखे कुझु चवण में निंड अची वञे थी त मां ॿुधण लाइ तयारु आहियां। अव्हां जे वेझो अचण लाइ मां कुझु चवणु चाहियां थी। इजाज़त हुजे त चओ। छा तव्हां मुंहिंजे बाबा सां मिलंदो? हाँ, पर का ख़ासि वजह? आई लव यू। यार सरम तो हिते वेठो आहीं, मां तोखे सॼी कॉलेज में ॻोल्हियो आहे। उथ हलूं, देरि पई थिए। थोड़ी देर वेहो, पोइ हलूं था। सारंग ख़ैर था? तबीयत कीअं आहे? यार रशीद, तूं सच पे चयो। उहा छोकिरी मूंसां घणो छो थी मिले? छो, छा थियो? यार अॼु सुबुह जो हुन छोकिरीअ मूंखे फ़ोन कयो ऐं पंहिंजे टेंशन खे मुंहिंजो टेंशन बणाए छॾियो। रशीद, उहा छोकिरी उहा मूंसां प्यार करे वेठी आहे। इते रखीसि न प्यारा, मां तो तुझे हवालनि मां ई सम्झी वियो हुअसि, पर तूं हरू भरू अणॼाणे पे वारी। मूंखे त सम्झ में नथो अचे, पर हाणे छा कजे? बिस्मिल्लाह करे वारो वॼाए, ॿियो वरी छा? चरिया भाग ठकाव ॾिनो अथई, चवीं थो वॾा माण्हू बि आहिनि, कम सफ़ा थी हुई सीमेंट ते। हाउ कर त को धोल वॼे। रशीद, तोखे त ख़बर आहे मां सिर्फ़ु हिकिड़ीअ जो आहियां ऐं मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी उन जे नाले करे छॾी आहे, जेका मुंहिंजे ख़ातिर कंहिं ॿिए जी न थी सघी। त मां पाण कंहिं ॿिए खे कीअं अर्पियां? इहा त सिधी सही महबूब सां दगा आहे। दगा? दगा तो तूं पंहिंजो पाण सां थो करीं, पंहिंजे दिलि सां थो करीं। दिलि खे दिलदार घुरिजे, ज़िंदगी खे प्यार घुरिजे। केसी रहंदी अकेलो उन जी यादि में? यार खे विसारणु मुश्किल आहे, गैर खे पंहिंजो बनाइणु मुश्किल आहे। रशीद, ईअं न थींदो। आऊं सिर्फ़ु फ़हमीदा जो ऐं मुंहिंजी ज़िंदगी फ़हमीदा जे नाम आहे। जीअं फ़हमीदा खे केरु हासिल न करे सघियो, तीअं मूंखे बि केरु हासिल न करे सघियो, न करे सघियो। हेलो बाबा जानी। कहिड़ा हाल अथई मुंहिंजी लाडली दी? A1। काॾे वञे पियो छा? हाँ बाबा जानी, मुंहिंजी हिकु फ्रेंड आहे, मूंखे हुन सां मिलणो आहे ऐं जल्द पहुचणो आहे हुते। अच्छा, इहा कहिड़ी फ्रेंड आहे जंहिंसां मिलण जे लाइ हिन स्मार्ट गर्ल जे चेहरे ते हेतिरी सारी ख़ुशी आहे? बाबा जानी, तमामु जल्द अव्हां सां उन फ्रेंड जी मुलाक़ात कराइबी। अच्छा, जल्द यानी अॼु शाम जो? इहो ई त सफ़ा जल्दी थी वियो। ओके, मां कोशिशि कंदसि रात जी मानी ते गॾिबासीं। ओके बाबा जानी, आई लव यू। मां वञां थी, मूंखे देरि पई थिए। बाय। ओके, पंहिंजो ख़्यालु रखजां। जी जी। छा ॻाल्हि आहे? छा ते पिया हेरू हेरू करो? कुझु कोन, अव्हां जी धीउ सां पियो ॻाल्हायां। अव्हां जी धीउ न?
असांजी थी। अॼु हिकु ॻाल्हि चई अथसि, गुड न्यूज़ आहे पाण ॿिन्हिनि लाइ। गुड न्यूज़? मूंखे बि त इन राज़दारी वारी ॻाल्हियुनि जी ख़बर पए त तव्हां धीउ ऐं पीउ में कहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं थियनि। मैडम ख़बर पइजी वेंदी, पर हुनजे लाइ रिश्वत। हिकु कप चांहि। चांहि त तयारु आहे, पहिरीं तव्हां फ्रेश थी वठो पोइ चांहि पीओ। ठीकु आहे, पर हुनजो अचानक गुम थियणु, राब्ता कटे छॾणु मुंहिंजी समझ खां ॿाहिरि आहे। बाबा जानी, मूंखे पाण खे सम्झ में नथो अचे। अलाए छो मुंहिंजी इज़ारण खां पोइ हुन पंहिंजो सेल नंबर ऑफ करे छॾियो ऐं अॼु शाम मूंसां मिली बि न सघियो। हिन छोकिरे जो अचानक गुम थियण वारो अंदाज़ मूंखे परेशान करे थो। पर असीं छो परेशान थियूं? मूंखे त कुझु ग़लति थो लॻे। छा मतिलब? तुंहिंजो ग़लति में छा मुराद आहे? शबनम जा पीउ, सुठो थियो त छोकिरो पाण गुम थी वियो, न त असांजी धीउ खे बि गुम करे छॾिया त पोइ असां छा कयूं हा? या ख़ुदा, तूं सॼे जग जहान जी तोखे पारत आहे, हुन जे सदके मुंहिंजी मासूम न्याणी जी बि तोखे पारत आहे। तव्हां सां का ॻाल्हि शेयर करणु रांदो पंहिंजी परेशानी खे वधाइणु आहे। पर धी, असीं तुंहिंजा माउ पीउ आहियूं, असांखे हल्को त ज़रूरु थींदो त किथे तूं कंहिं ग़लति माण्हू खे त न चूंड कयो। बाबा, अव्हां बि अम्मी जी ॻाल्हियुनि में अची विया। सारंग अहिड़ो नाहे। आऊं त पाण कॾहिं कॾहिं हैरान थींदी आहियां त हुन पंहिंजे अकेले वजूद में एतिरी शख्सियतुनि खे कीअं संभाले रखियो। हुनजी एतिरी उमिरि न, एतिरो रोलड़ो। हू पंहिंजे वजूद में तजुर्बनि जा अनेक रूप खणी घुमे थो। फन ऐं ॾात जे हवाले खां हू सुठो ड्रामा निगार, कहाणीकार, सुठो शाइर ऐं हिकु सुठो उस्ताद बि आहे। ऐं ज़ाती तौर ते? बाबा जानी, ज़ाती तौर ते हू सुठो इंसान बि आहे। पर किथे तूं उनखे परखण में ग़लती त न कई? शराफत ऐं शाइस्तगी जी पूरी तस्वीर। बेहद माठीड़ो ऐं सुठो माण्हू आहे सारंग। पर धीअ, बाबा, जॾहिं ॻोल्हण ऐं वाका करण खां पोइ बि अॼोके जग में इंसानियत अणलभ हुजे, उते सारंग जो वजूद उमास में हिकु रोशन सितारो आहे, हिकु वॾी गनीमत ऐं नेमत आहे। पर धीअ, तुंहिंजे इज़ारण खां पोइ मुंहुं छो मोड़ियो? बाबा, कॾहिं त सोना सेबता माण्हू बि कंहिं मजबूरी जे करे मुंहुं मटे वेंदा आहिनि। शायदि सारंग सां बि का मजबूरी हुजे। मजबूरी? सा कहिड़ी? शायदि का मजबूरी अथसि जो ईअं मुंहुं मटियो अथसि। न त सारंग पको पुख्तो अटल इंसान आहे। जेकॾहिं मुंहिंजी धीअ खे हुन शख़्स ते एतिरो एतबार आहे त मां दुआ कंदुसि त रब पाक तोखे हुन सां ज़रूरु मिलाए।
सारंग जो घर आहे? जी बिल्कुल, ही सारंग जो घर आहे। मुंहिंजो नालो शबनम आहे। सारंग केॾा ॿाहिरि वियल आहे, मूंखे हुन सां मिलणो आहे। ओ, अवां शायद? जी, मुंहिंजो नालो शबनम आहे। सारंग मुंहिंजो दोस्त आहे। तव्हां जूं ॻाल्हियूं हुनजे वातां ॿुधियूं अथमि। असल में 3-4 ॾींहंनि खां वठी मूंसां बि कोन मिलियो आहे। यकीनन अव्हांखे बि हुनजो नंबर बंदि मिलियो हूंदो। आउं संदसि घर हलियो आयुसि, दरवाज़े खे तालो लॻल आहे, ख़बर न आहे त किथे आहे। शायद हू पंहिंजे महबूब सां मिलण वियो हुजे। अव्हां हुनजी महबूबा खे सुञाणो? मां ॼाण चाहियां थी, जंहिंजे करे सारंग हर बार उन ॻाल्हि खे नटायो आहे। असल में सारंग को बीठल पाणी न हो। उनजी शख्सियत, नज़रिए, ॾात ऐं फ़न में दरिया जहिड़ी रवानी हुई। संदसि दरिया जहिड़े दिलि में ज़िंदगी जी ख़ुशियूं मूं ॿुरंदे ॾिठियूं आहिनि। सारंग पाण आशिक़ हो, पर पंहिंजे महबूब जो महबूब बि हो। मूंखे संदसि महबूबा जे बारे में ॼाणणो आहे। किथे आहे हू? हू त हुन जे दिलि में आहे। संदसि महबूब जो चहिरो खिलियल, अखियूं वॾियूं, संदन जिन में सागर जहिड़ी गहराई, जाड़ियूं बिरवा, सूंह में एॾी सरस जो साणसि मुश्किल सां का ॿी औरत बर में अचे पई सघे। ॿई गॾु पढ़ंदा हुआ, फहमींदा नालो हो हुनजो। ॿिन्हिनि जो तमामु घणो प्यार हो। ओह, वेरी सैड। एॾो वॾो दर्द सारंग पंहिंजे सीने जे अंदरि समायो वेठो आहे, जेको पंहिंजे महबूबा सां बेपनाह प्यार करे थो। मां हुन सां मिलणु चाहियां थी। हर जुमेरात हू पंहिंजे महबूब जी मज़ार ते वेंदो आहे। शायद हू पाण खे उते मिले। तुझी शबनम न फहमीदा आया सारंग। तू पाण के विखेर न। मां जाना थी त जुदाई जे तपंदड़ सहरा में इंतजार ओसीड़ो या विछोड़ो रुञ हूंदो आहे, जे पुठियां डोड़ींदे सच्चे खरे आशिक जी विख कॾहिं बि ढरी न थी सघी आहे। पर हकीकतूं कुछ ॿियूं आहिनि। अल्लाह खे कुछ ॿियो मंज़ूर आहे। सारंग, सारंग प्लीज तू पाण खे विखेर न। तुझी फहमीदा तो वट मोटी आई आहे। आउं नथी चाहियां तू पंहिंजो पाण खे रोई विञाए छॾी। छा तू मूंखे ॿीहर विञाईंदे? ठीकु आहे, मां वञा थी। जेकॾहिं आउं ॿीहर मरी वियसि त वापसि न ईंदीसांइ। ठीकु आहे न? जेकॾहिं
तुझी न थियस त कंहिंजी बि न थींदस। सारंग मां मरी वेंदसि पर ॿिए कंहिंजी कॾहिं न थींदसि। मुंहिंजी मोकिलाणी अथई। ख़ुदा तोखे ख़ुशि रखंदो। फहमीदा, आई लव यू। ख़ुदा तव्हां जूं मोहबतूं क़ाइमु रखे। नुक्तजी है गम दिल उसको सुनाए न बने। नुक्तजी है गम दिल उसको सुनाए न बने। क्या बने बात जहां